नाज़रीन, मेहरापुर में 4 ॾींहं अॻु क़तल थियल सुनील मारवाड़ी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ अक़लियती बिरादरी ऐं सिविल सोसाइटी पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उन्हीं हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर आकाश कुमार। जी आकाश कुमार। मेहरापुर में 4 ॾींहं अॻु बेदर्दी सां क़तल थियल सुनील उर्फ़ ठाकर मारवाड़ी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ अक़लियती बिरादरी ऐं शहरनि लोधी चौक ते जेको आहे एहतिजाजी धरणो हंयो आहे। अचो त मक़तूल जे वारसनि ऐं शहरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उनजो इन हवाले सां छा चवणु आहे। जेसीं ताईं ठाकुर मारवाड़ी जा कातर गिरफ़्तार न थींदा जेसीं ताईं असां हे इदारो वधाईंदासूं त असां अक़लियत माइनॉरिटी वारनि जा के ई खून लुड़ी चुका आहिनि। त असां पंहिंजो घुर कयूं था सिंध गवर्नमेंट खां SSP नौशरो फिरोज़ खां त इन ठाकुर मारवाड़ी जो नोटिस वठे ऐं जल्दी खां जल्दी इहे कातुल गिरफ़्तार जेनियल कया वञनि। सभिनी खे ख़बर आहे त मेहरापुर जी अक़लियत बिरादरी हुजे चाहे सिंध जी अक़लियत बिरादरी हुजे, उहा अमन परस्त आहे, उहा असांजी सिंध जी हक़ीक़ी तहज़ीब जा वारिस आहिनि ऐं उन्हनि सां वधंदड़ ज़ुल्म सां जे असां सख़्तु ख़िलाफ़ आहियूं। असां पंहिंजी अक़लियती भाइरनि सां गॾु आहियूं। अॼु बि तव्हां ॾिसो असांजा केतिरा ई हिंदू माण्हू सिंधी जेके आहिनि हितां माइग्रेशन करे वञनि पिया। उन्हनि जो मक़सदु इहो आहे त असांखे हिते नाइंसाफ़ी थिए पई, असांजूं नियाणियूं अॻुवा थियूं वञनि थियूं, उन्हनि खे मुस्लमान कयो थो वञे। अॼु असांजे नौजवाननि खे क़तल कयो थो वञे, उन्हनि जो सिर धड़ खां धार कयो थो वञे। असां पुरजोर सभिनी वस वारनि खे पुरजोर अपील करियूं था इहे जेके असां सां नाइंसाफ़ियूं थियनि थियूं, ख़ासि करे असांजे माइनॉरिटी जे जेके भील कोली मेघवाड़ मारवाड़ी बिरादरी उन्हनि खां थियनि पियूं, ॿियनि खां कोन थियूं थियनि। असां इन जे करे वस वारनि खे अपील कयूं था इहे जेके असां खां नाइंसाफ़ियूं थियनि थियूं उहे बंदि कयूं वञनि। ठाकुर जेको आहे हिनखे अॼु चौथो ॾींहुं हिनखे इंसाफ़ न मिली वियो आहे ऐं हुनजा मेन जेके खूनी आहिनि जवाबदार आहिनि उहे गिरफ़्तार न कया विया आहिनि। ऐं आए ॾींहुं मेहरापुर में खूननि जो हींअर असांखे तोहफ़ा पिया था मिलनि ऐं उहे बि ग़रीबनि जा पिया था मिलनि। को बि हिते वॾेरो या को अमीर माण्हू हुनजो खून वून नथो थिए थो, ग़रीबनि जो थिए थो, इहो आख़िर छाजे लाइ। तव्हां मक़तूल जे वारसनि ऐं शहरनि जी ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त सुनील दास उर्फ़ ठाकर मारवाड़ी खे जेको बेदर्दी सां क़तल कयो वियो आहे उनजा क़ातिल हिन वक़्तु ताईं गिरफ़्तार न थिया आहिनि। हिननि सिंध जे वॾे वज़ीर खां इहो मुतालबो कयो आहे त सुनील दास उनजे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ फुल नोटिस वठनि, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधाईंदो। कैमरामैन वहीद सोलंकी सां गॾु आकाश कुमार, आवाज़ TV न्यूज़, मेहरापुर।